नौशेरा फिरोज़ पटीदन जे वार्ड नंबर 1 में 28 वरियनि जो नौजवान वकार अहमद पुट मोहम्मद तालिब गारेही जी पुरसरार गोली रखल लाश हथ पुलिस वाक़ई वारी जाइ ते पहुंची लाश के ज़रूरी कार्रवाई लाइ रूरल हेल्थ सेंटर मुंतकिल करे छॾियो। पुलिस मूजिब पटीदन स्टेशन जे कासिमाबाद कॉलोनी जे रहवासी नौजवान वकार अहमद जो लाश वार्ड नंबर 1 में पुलिस एहलकार चुलन राजपुर जे औताक तां हथ आयो आहे, जंहिंजो लाश के ज़रूरी कार्रवाई बाद वाटसन हवाले कयो वियो। वाटसन नौजवान जो लाश नुसरत के नाल पुल ते रखी नुसरत के नाल पुल ब्लॉक करे एहतजाज मुज़ाहिरो कयो वियो। एहतजाज सबबि नौशेरा फिरोज़ फुल मोरो ऐं ॿियनि शहर ॾे ईंदड़ वेंदड़ ट्रैफिक मुअतल। मौक़े विंद संदसि ॾाॾे मोहम्मद सूमर गारेही ॿुधायो त वकार अहमद खीर खपाईंदो हुयो ऐं चुलण राजपुर जे घर खीर पिणु ॾींदो हो त अचानक फ़ोन आई त वकार मारिजी वियो आहे। असां पहुतासीं त वकार जो लाश औताक में पियल हुयो, जिते कंहिं बि क़िस्म जो रत या का ॿी शइ नज़र न आई। हुन जो त असांजे नौजवान जे लाश चवनि था त हुन ख़ुदकुशी कई आहे, पर उहो सरासर ग़लति चयो पियो वञे। असांजे नौजवान ख़ुदकुशी न कई आहे, हुनखे क़तल कयो वियो आहे। साफ़ शफ़ाफ़ इंक्वायरी करे असां सां इंसाफ़ कयो वञे। ॿिए पासे SHO पटीदन ॿुधायो त लाश जी इतला मिलण ते लाश खणाए अस्पताल पहुचायो ऐं ज़रूरी कार्रवाई बाद लाश वाटसन हवाले कयो वियो। वाक़ई बाबति जांच वधीक करे रहिया आहियूं। सब्सक्राइब कयो अवामी न्यूज़ HD खे ऐं ताज़ा तरीन ख़बरुनि लाइ ॾिसंदा रहो अवामी न्यूज़ HD।